नाज़िन बाडे में एसटीपी जे सॾ ते बहिरा टाउन इंतजामिया ऐं क़दीम सिंधी वसंदनि सां थींदड़ वेसा घातनि खिलाफ़ एहतजाज रैली कढी वई। तफ़सील पेश आहिनि अब्दुल नबी बलोच जी इन रिपोर्ट में। प्रेस क्लब अॻियां जिथे सिंध तरक्की पसंद पार्टी पारां बहिरिया टाउन जे सिंधी वसंदनि ते कब्ज़े खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। इन मुज़ाहिरे में तरक्की पसंद पार्टी के कारकुननि खां अलावा शहरी वॾे तादाद में शरीक आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असां सम्झूं था त ही हज़ारे लखे धारिया सिंध में आणे ऐं सिंध जे वॾनि शहरनि ते कब्ज़ो करे सिंध में जेको आहे सो नसुली फसाद कराए सिंध के ॿिनि हिस्सनि में विराइण जी जेका साज़िश थी रही आहे उन जी असां मज़म्मत था कयूं। असां हुकुमराननि खां या घुर था कयूं त सिंध जा माण्हू कंहिं बि हालत में इन्हनि सिंध दुश्मन मनसूबनि के कामयाब करण न ॾींदा। असां सिंध जे अवाम के अपील था कयूं त 6 जून ते बहिरिया टाउन जे आॾो जेका क़ौम परस्तनि जी सिंध जे माण्हुनि जी सिंध सॼणनि जी जेका अपील आहे ऐं उन्हनि जी घुर आहे त समूरी सिंध जा माण्हू बहिरिया टाउन जे गेट आॾो अची गॾु थी ऐं इन सिंध दुश्मन मनसूबनि के नाकाम बणायो। मलक रियाज़ जे रूप में हितों जा जागीरदार ऐं सरमाएदार पंहिंजो नुमाया किरदार अदा करे रहिया आहिनि। इन ई करे सिंध जे क़ौम परस्त तंज़ीमुनि सभिनी इहो गॾिजी ऐलान कयो आहे त 6 जून ते तारीख़ी धरणो हणी ऐं उन्हनि खे इहो मोर्चो हणी ॾेखारींदासीं त सिंधी माण्हू अहिड़े ज़ालिम ऐं फाशिस्टनि खे कॾहिं बि क़बूल नथा कनि। हीअ था चवनि त भई असां सिंधी माण्हुनि खे रिलीफ ॾींदासीं। तव्हां अॻु असांखे छा ॾिनो आहे जो हींअर बहिरिया टाउन जे रूप में ॾींदो। मलक रियाज़ ऐं सिंध दुश्मन खिलाफ़ आहे जिन सदाई सिंध दुश्मन फैसला मड़े असांजे वसीलनि असांजी ॿोली असांजे बेटनि असांजे ज़मीनुनि ऐं असांजे जेके माल मिल्कियत आहे उन ते कब्ज़े करण जी जेका साज़िश आहे उन खिलाफ़ बि अॼु एहतजाज आहे। ऐं 6 जून ते जेको बहिरिया टाउन जे गेट आॾो धरणो आहे उन में सिंधी माण्हुनि खे शिरकत जी अपील जी दावत था ॾियूं। जीअं त मलक रियाज़ जे तरफ़ बहिरिया टाउन जो मनसूबो सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जे लाइ इहो ड्रामो ठाहियो वियो आहे। असां जेको आहे इहो ड्रामो कॾहिं बि इन्हनि खे करणु न ॾींदासीं। बहिरिया टाउन में सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जे लाइ इहो ड्रामो जेको आहे ॾिठो आहे। असां कॾहिं बि इहो मनसूबो कामयाब करणु न ॾींदासीं। बहिरिया टाउन वारा